अज सतों पेरे जुमे खां वठी कल ताईं ऑफिस में नथो वेहे। हीअ एसपी कहिड़े कम जी आहे? हे थाणे वारो सूबेदार हींअर बदिली करे छॾियो आहे। ही डीएसपी जो ही जो राशि असांजो कुझु बि कोन थियो, कुझु कोन थो करे। हिकिड़ो जवाबदार गिरफ़्तार करे उनखे छॾे ॾिनो अथनि। कल्ह असां सॼा ॾींहं वेही वेही चई थाणे ते ख़ाली मोटी विया आहियूं। असांजो इंसाफ़ खपे। असां हिकिड़ो थियो जवाबदार, उनखे बि छॾे ॾिनो अथनि। जाफ़र लुंड। ॿियो सर असांखे इंसाफ़ खपे। 5 ॾींहं थिया आहिनि। न नथा थियनि। असांखे पूरो बाक़ाइदा असांजो इहे आहिनि कातुर इंक्वायरी कराए उते पाण वेही करे सरकारी पेरी खे घुराए पेर खणाए असांजे साम्हूं पहिरीं जेको जंहिंजे दुश्मन जे कातल जे घर वियो, घर ताईं पेर खणी वियो। उनखां पोइ उनजी उन एसएचओ गिरफ़्तारी जो बि ऑर्डर उनखे ॾिनो। उनखे पुलिस गिरफ़्तार करे खणी हिते थाणे में बंदि कयो ऐं पैसा वठी 10 लाख रुपया ॿुधण में आयो। उहो वठी करे उनखे आज़ादु करे छॾियऊं। अॼु उहो कातल गिरफ़्तार न आहे। असांजो मुतालबो आहे ऐं एसएचओ ॿियो बि आयो आहे, उहो बि अञा ताईं असांजो एफआईआर नथो कटे। कल्ह असांजा वियासीं थाणे ते वेही करे केरु असां सां मिलण बि न आयो, केरु पुछण बि न आयो। असांखे कंहिं चयो बि कुझु कोन। ईअं चऊं पिया कुझु कोन थींदो, हींअर वञो, असां कुझु कोन कंदासीं, एफआईआर न कटंदासीं। असां ईअं मोटी वेही ख़ाली आयासीं। अॼु असां एहतियात कयोसीं। एहतियात जो असांजो दारो वधंदो जेसीं असांजो एफआईआर न थिए ऐं उहो कातल खे जंहिंखे छॾे ॾिनो उनजो फेर इंक्वायरी थिए ऐं मथां आला ऑफिसरनि सां अपील आहे त असां सां इंसाफ़ थिए ऐं एफआईआर कटिजे ऐं कातल गिरफ़्तार थियनि। गिरफ़्तार कयो, मुंहिंजो मौक़ो बि इहो क्लियर ॿुधी छॾियो। केरु बि हुजे, पेर ॿुधो आई हुजे,